ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि कयोसीं। मां आत्मा निराकार रूप में बाप खे यादि करो। बाबा खे यादि कयो ॻाल्हि बाबा खे ॿुधाए छॾियो। ओम शांति। लिखा लिखा श्री बाबा माता पिता के द्वारा चलता मीठे बार बाबा की बोलता कि हाणे परमात्मा के याद करे तव्हांजी आत्मा जे मथां जो जन जन्मांतर जो विक्रमण जो बोझो आहे। विक्रम अर्थात विकारनि जे वश थी करे असांजो कर्म कया आहिनि, उन्हनि जो बोझो असांजी आत्मा जे मथां आहे। आत्मा जे मथां लेख चढ़ियल आहे, कर्जो आहे। पैसा वठंदा आहिनि असांखे ॾाढो कर्जो आहे, असांखे ॿियनि खे पैसा ॾियणा आहिनि। त उहे आत्मा द्वापर युग खां विशिष्ट जन्म खां असां आत्मायूं ॿिए आत्माउनि खे कॾहिं बुरो चयो, कॾहिं कंहिंसां बुरो कयो, कॾहिं कंहिंखे मारियो, कॾहिं काम क्रोध लोभ अहंकार जे वश थी करे बुरा कर्म कया, क्रोध वश थी करे मारियो, चयो त विक्रम थी वियो न, विकार थींदो आहे न। क्रोध मोह वश थी करे तव्हां दृष्टि हलाए था, मोह बि विकार आहिनि। ॾिसो माण्हू चए थो कि हिनजो मुंह में केतिरो मोह आहे कि मुंहिंजे बिना रही नथो सघे, रोए थो, रोटी नथो करे त ख़ुशि थींदा आहिनि कि हिनजो मूंसां ॾाढो मोह आहे, पर सम्झे नथो इहे मोह भी हिकु विकार आहे। विकार ज़हर हूंदा आहिनि। ख़ुशि न थियणो खपे कि मुंहिंजे बिना रही नथो सघे, मूंसां केॾो प्यार कोन अथसि, इहा मोह अथसि, विकार अथसि। इहा माण्हू मोहवश पंहिंजी गृहस्थी पंहिंजे ॿारनि खे संभाले थो, हुनखे पंहिंजे मोह में रखी करे वेठो आहे। इहा बि त पाप था करो न तव्हां, असां सां इहो बि पाप थो थिए। परमात्मा चए थो गृहस्थीनि में हिक ॿिए सां प्यार हुजे, माण्हुनि सां प्यार हुजे, लेकिन आत्मिक प्यार, जिस्मानी प्यार न हो। मुंहिंजी जिस्म खे ॾिसंदा आहिनि न, ये मुंहिंजो पति, मुंहिंजी ज़ाल, मुंहिंजो पुटु, मुंहिंजी धीअ, मुंहिंजो फलानो फलानो, शरीर खे त ॾिसूं न। लेकिन अगरि ईअं सोचो कि ये सभु त आत्मा ई आहे, त आत्मा सां त आत्मा काथे बि रहे, उहो त असांखे मन में हुनजी यादि आहे, मन त असां उहा आत्मा गॾु ई आहे। त बाबा चए थो कि इहा आत्मिक प्यार हुजणो खपे। ॾिसो भॻवान जो बि असां सां प्यार आहे, आत्मिक प्यार आहे। भॻवान त असांजे शरीरनि खे ॾिसंदो ई न। एतिरो दुख आहे कि छा भॻवान खे नथी चिंता थिए कि असां एॾा दुखी आहियूं, पर उहो असांजी आत्माउनि में शक्ति भरंदो रहंदो ताकि मुंहिंजी हिन आत्मा ॿार खे शक्ति मिले, ताकि पंहिंजी परेशानी दुखनि सां मुक्त थी वञे। शरीरनि खे थोड़ी ॾिसंदो आहे, परमात्मा खे बि प्यार आहे, तॾहिं त असांजी आत्मा में शक्ति भरंदो रहंदो। माण्हू हिन समय देहनि में मोह, देह जे संबंधनि में मोह रखी वेठो। कुझु बि ॻाल्हि थिए थी त हुननि जी मदद करणु, अगरि ईअं असां सोचूं चलो हुन आत्मा खे दुख थिए थो त हुन आत्मा खे शक्ति जी ज़रूरत आहे, सम्झ जी ज़रूरत आहे। मां परमात्मा खे यादि करे हुनखे शक्ति ऐं सम्झ ते ॾियां थी, परमात्मा खे चवां थी हुनखे शक्ति ऐं सम्झ ॾे, बसि ख़तमु ॻाल्हि। त बाबा चए थो ईअं ई असां द्वापर युग खां विकार बुराइनि जे वश थी करे ॾाढा बुरा कर्म कया आहिनि, न कया आहिनि। तॾहिं त असांजे जीवन में दुख परेशानी आहे, तॾहिं त असांखे बीमारियूं थी थियनि, तॾहिं त असां वटि सभु कुझु हूंदे बि सुख शांती ख़ुशी न आहे, छोकी आत्मा जे मथां कर्ज़ चढ़ल आहे। भले हिन समय तव्हांजो पैसो जो कर्ज़ कोन अथव माण्हुनि सां, लेकिन त बि तव्हांजे जीवन में सभु कुझु हूंदे बि ख़ुशी सुख शांति छो न आहे, छोकी तव्हांजी आत्मा जे मथां कर्ज़ चढ़ल अथव। तव्हांजी आत्मा पिछले जन्मनि में विकार बुराइनि जे वश थी करे बुरा कर्म कया थी,
असां आत्माउनि जे कारण जो ॿियूं आत्माऊं दुखी थियूं आहिनि, त हुनजे कारण असांखे हिन जन्म में शांति न थींदी। त बाबा चए थो उहो कीअं ख़तम थींदो? बाबा खे यादि कयो। जेतिरो जेतिरो असां ख़ुदि खे आत्मा सम्झी परमात्मा खे निराकार रूप में यादि कंदासीं न, त परमात्मा में शक्ति है। भगवान में माण्हू चवंदा आहिनि भगवान में शक्ति आहे, लेकिन भगवान जो रूप छा आहे? निराकार। जॾहिं असां ख़ुदि खे आत्मा सम्झी हुन निराकार खे यादि कंदासीं न निराकार रूप में, त परमात्मा द्वारा शक्ति सां आत्माउनि में ईंदी आहे, जंहिंसां असांजो जन्म जन्मांतर जा पाप भस्म थी वेंदा। बाबा चए थो तव्हां हिकु सेकेंड बि सभु कुझु भुलिजी करे मूंखे यादि करो, असांखे बि कुझु यादि न हुजे त असां आत्मा परमात्मा जो ॿार आहियूं। त उहो हिकु सेकेंड बि तव्हां यादि कयो न त बि तव्हांजी आत्मा में ॾाढी शुद्धि थी वेंदी, तव्हांजी आत्मा शुद्ध थी वेंदी, तव्हांजी आत्मा जे मथां जेका बि थोरा ॾाढा सारा लेकिन थोड़ा सा ख़तम थी वेंदा पाप। की आत्मा गर्भ खां ॿाहिरि निकिरंदी आहे त गर्भ में सजा भोगी ईंदी आहे न, त आत्मा थोड़ी थोड़ी शुद्ध थी वेंदी आहे, शरीर द्वारा ॿाहिरि निकिरंदी आहे त सभिनि खे कशिश कंदी आहे, इन करे ॿार कशिश कंदा आहिनि। इसलिए आत्मा अंदर पंहिंजो पिछले जन्मनि जे पापनि जी सजा थी ठाहे गर्भ में। सजा मिली वेंदी आहे, पुट फ्री थी वेंदा आहिनि न। त सम्झो जेल में कोई वियो, हुन ग़लति कमु कई, हुनखे जेल में एतिरा साल सजा मिली, त उहो जेको बि ग़लति कमु कई उहो त कटिजी वियो न, भई हिन सजा भोगी छॾी, हाणे हिनजे मथां कोई केस न आहे की हिन कुझु कयो। हा कयो इहो पतो आहे, लेकिन हुनजे कारण हुनखे कोई दुनिया में तकलीफ़ न थींदी, सजा भोगे छॾी। त ईअं ई गर्भ में बि जॾहिं आत्मा शरीर में प्रवेश कंदी आहे त सुरपुर कंदी आहे। माण्हू चवंदा आहिनि ॾिस ॿार सुरपुर थो करे, मूंखे लत थो मारे अंदर, पर उहा आत्मा अंदर सजा भोगती है। त सोचे हेॾी गंदी जॻह में आत्मा रहे थी, हिते गंदगी जे हिते में अगरि असां रहूं त केॾो अंदर उथऊं हितां ॾाढी गंदगी आहे, बदबू थी अचे। ऐं हुन गंदी जॻह में आत्मा ॿार जेको नंढो सो पैंडो हूंदो, हुनमें आत्मा एॾी गंदी जॻह में वेठी त हुनखे केतिरी सजा मिलंदी हूंदी न, त स्मेल वग़ैरह त ईंदी हूंदी न, उहा अंदर सजा भोगती। जॾहिं आत्मा गर्भ खां ॿाहिरि निकिरंदी आहे त थोड़ी सी पापनि जो भुगतान करे ईंदी आहे त साफ़ सुथरी थी वेंदी आहे, त माण्हू खे ॿार कशिश कंदो। पर उहो ई थोरो सो ॿार जो शरीर वॾो थियो, उहो ई बुरा कर्म करण लॻी वेंदी आहे आत्मा। अंदर त चईंदी आहे मां पाप कर्म न कर, त शरीर खां ॿाहिरि निकिरंदी आहे त उहो ई पाप कर्म थोड़ी वॾी थी, शरीर वॾो थींदो, आत्मा त वॾी न थींदी, पर जीअं जीअं शरीर वॾो थींदो दुनिया में आत्मा शरीर द्वारा एॾी वॾी वेंदी, वरी खां ओड़ा ई कर्म करण शुरू करे छॾंदी आहे। ॿार नंढे में त सुठो न लॻे, लेकिन वॾो थींदो त उहो ई संस्कार स्वभाव जेकी दुनिया हूंदी हुनजी हवा त लॻंदी न। अगरि भगवान जी ज्यादा भक्ति करे छत्र छाया में रहे त बि सुठो रहंदो, पर हिन समय ॿार अगरि ज्यादा भक्ति करे भगवान जो नाम जपे त माउ पीउ उहो बि नथा करनि कि न काथे हेॾे न हली वञे भगवान वटि। त बिना भगवान जी यादि जे त तव्हांजो ॿार हिन कलयुगी दुनिया में सुठो थी न सघंदो। माण्हू चए थो असांखे ॿार खपे, त उहो बचपन में ई सुठो लॻंदो आहे, पोइ वॾो थिए त उहे फिक्स आदि पोइ माण्हू परेशान थींदा रहंदा आहिनि, पोइ ॿार बि परेशान, माउ पीउ बि परेशान, संबंधी बि। पोइ चवंदा आहिनि अहिड़ो न थिए हा त सुठो थिए, सम्झो जनम ते बीमारी आदि थिए थी, तंग थी वेंदा आहिनि, न थिए हा त सुठो। छो कि कलयुगी दुनिया आहे न, कलयुगी दुनिया में कोई तव्हांखे पावन आत्मा थोड़ी मिलंदी हिन दुनिया में, न कृष्ण जहिड़ो ॿार थोड़ी मिली सघंदो आहे कलयुगी दुनिया में। कलयुगी दुनिया आहे, कोई भी आत्मा केतिरी भी सुठी आत्मा जन्म वठी ईंदी, थोड़ो समय सुठो लॻंदो आहे ॿार, पोइ वापसि संग जो रंग दुनिया में एॾे ओॾे घुमंदो, हिन दुनिया में त आहे ई कचिरो। तो वो जॾहिं परमात्मा जी छत्र छाया जे हेठां रहे
ॿार भी भगवान खे रोज सुठी रीति याद करे, तॾहिं वञी करे वो हिन कलयुग जी दुनिया में रहंदी हुई भी हुनजी हवा सां परे रहंदी, तॾहिं वो सुठो रहंदो। माण्हू जे इलाही नंढो हुयो त केॾो सुठो हुयो, हाणे वॾो त ईअं तो ॻाल्हाए ईअं तो करे। अरे त ॿार आत्मा जो शरीर वॾो थींदो त आत्मा जहिड़ी दुनिया में रहंदी हुनजो रंग त लॻंदो ई न। त बाबा चए तो हाणे असांखे सदा चाहे नंढे चाहे वॾे खे सदा ई अगरि खुद खे आत्मा समझी करे परमात्मा खे यादि कंदे कंदे हर कर्म करणु, बाबा कर्म करण लाइ मना नथो करे, पर चए तो मूंखे सदा यादि, हर कर्म करण खां पहिरियों वैसे तो सदा यादि रखो, न त जॾहिं भी काॾे वञो था कुछ कर्म करो त परमात्मा जी यादि में रही करे कंदव न त उहो कम भी सुठो थींदो। अगरि कुछ ग़लती थी वेंदी असांखां त असांखे तुरंत पकड़ाइण में अची वेंदो मां ग़लती कई। ऐं अगरि परमात्मा जी यादि में रहंदासीं त ग़लती करण खां पहिरियों भी संभली वेंदा। त बाबा हाणे चए थो कि तव्हांजी आत्मा जे मथां विक्रमनि जो बोझो अथव, त हुनखे कटण लाइ छा करणो पवंदो? सहज आहे न, हिनमें कोई पैसो भी न लॻंदो, हेॾे होॾे भटकण भी न पवंदो, कुछ कराइणो भी न पवंदो, कुछ पूजायूं आदि भी न कराइणी पवंदी, कुछ पाइणो भी न वईंदो, कुछ जपणो भी न पवंदो। सिर्फ़ु छा करणो? उथंदे वेंदे खाईंदे पीअंदे बाप की यादि करणु, परमात्मा। त असांजी आत्मा जे मथां जो भी विक्रमनि जो बोझो हूंदो न, पाप कर्मनि जो, वो कटंदो वेंदो। और हिन कलयुग जी दुनिया में रहंदे हुए भी असां हिन कलयुग जी दुनिया जी हवा खां परे रहंदा। असां हिते माण्हू जो करनि था दुनिया में, माण्हू उन सभिनि खां असांजी आत्मा सेफ थिए। बाबा चए थो हिन रीति समय हाणे वेस्ट न करो, केॾो समय वेस्ट कयो आहे न माण्हू, त केॾा भटकिया आहिनि माण्हू, केॾी पूजायूं कराइनि, केॾो ख़र्चो थींदो आहे न माण्हू जी, सभु कराईंदो आहे पूजायूं आदि, हिनमें इहो ग्रह अथसि, इहो अथसि, हिनजी पूजा, हिनमें ख़र्चो भी केॾो आहे, भटकणो भी, ख़र्चो भी, ऐं परमानेंट इलाज भी न आहे। कुछ इहे न उहो पिजे, सभु पैसो कमाइण जो साधन न, जंहिंखे कुछ त खपे, माण्हू कीअं खाए। त इहे भी हिकु माण्हू हिकु तरीक़े जी दुकान खोले वेठा आहिनि। बाबा चए तो न न इहे थींदो आहे, उहो मदद कंदा आहिनि, लेकिन सदा जे लाइ न करे सघंदा। वो अगरि तव्हांजे लाइ कुछ पूजायूं आदि करनि, तव्हांखे कुछ ॾियनि आदि, त हुन सां फ़र्क़ु पवंदो आहे, लेकिन सिर्फ़ु अॼु जे लाइ, कल्ह जो भरोसो न आहे, कल्ह कुछ उल्टो भी थी सघे थो न। और जेका सदा परमात्मा जे सुठे में रहूं त के उल्टे खां भी बची सघंदासीं। समझो था कंहिंखां कुछ करायो, हुनखे असांखे एतिरा पैसा था हुनखे न ॾेई सघूं, त हुननि जी विद्या पोइ उल्टी भी कमु करे वेंदी आहे। कुछ अहिड़ी ॻाल्हियुनि खां बचूं न असां, जॾहिं सम्झूं था ही सभु कमाइण जो साधन आहे। फ्री में कोई करे ॾे, फ्री में थोड़ी करे ॾींदा, न त फ्री में करनि त हुननि खे खाइण लाइ किथां मिलंदो। सन्यासी भी पहिरियों जंगलनि में भी तप कंदा हुया न, माण्हू उन्हनि खे रोटी पहुचाईंदा हुया। हाणे त उहो भी दुनियादारी में अची विया आहिनि, त दुनियादारी में रहण मतिलबु पैसो त खपे, तॾहिं हाणे कुछ भी कमु करनि था त हुनमें पैसे जी त ज़रूरत पवंदी न। कोई घुरदा आहिनि, कोई न घुरदा आहिनि, त बि माण्हू ॾेई वेंदा आहिनि, लेकिन पैसो त आहे न। बाबा चए तो हिन समय गृहस्थनि खां भी ज्यादा पैसो हुननि वटि थी वियो आहे। त इहे सभु अॼुकल्ह ईअं करे परमात्मा हिन समय कलयुग जे अंत में अची करे, हिन सृष्टि जे अची करे असांखे चए थो कि तव्हां ॾाढो समय त वेस्ट कयो, भई तव्हां द्वापर युग खां भक्ति करो था, इहे सभु कर्म तव्हांखे कभी भक्ति जा अलॻि अलॻि तरीक़ा थींदा आहिनि, तव्हां करो था, त हाणे मां अची करे तव्हांखे सहज उपाय थो ॿुधायां, त तव्हांजो समय भी न वेस्ट थिए, पैसो भी न वेस्ट थिए, ऐं आत्मा जी शक्ति भी न वेस्ट। छा करणो? सिर्फ़ु हर कर्म कंदे परमात्मा खे यादि कयो, त हुन सां असांजी परमात्मा सदा सां परमात्मा जी चित्र ठाहिण में रहंदे हुए सुरक्षित रहंदा। बाबा चए थो कॾहिं भी
हेॾा वॾा जी ॻाल्हियुनि में पंहिंजो समय बि वेस्ट न करो। जिथे बाबा चईंदो आहे जर्मी जर्मी हिन ईअं कई इहो अहिड़ो आहे ईअं जेकी बि ॻाल्हियूं थींदी आहे न हिननि सां समय ॾाढो बर्बाद थींदो ऐं आत्मा जी शक्ति बि। पोइ मन में सॼो ॾींहुं उहो ई वीचार हलंदा रहंदा। पोइ माण्हू चईंदो की असां पाठ पिया करूं त असांजो मन में अलाए कहिड़ा कहिड़ा वीचार अथव। सॼो ॾींहुं उहे वीचार कंदा रहंदासीं त तव्हांजी आत्मा में एतिरी शक्ति थोरी आहे की तव्हां सॼो ॾींहुं फालतू ॻाल्हियूं करे पोइ थोरे समय चओ हाणे मां पाठ करां भॻवान जो नाम जपा त मन हिते रहे जीअं हुन में मन लॻाए। आत्मा में शक्ति न आहे, हुनजो मन त उन ई ॻाल्हियुनि में हुनखे उन ई ॻाल्हियुनि जो टेस्ट अची वियो त उहे ई ॻाल्हियूं सोचंदो रहे। त कॾहिं कलाक बीती वियो पतो ई न लॻो हुन ॻाल्हियुनि में। माण्हू वेही थो भक्ति करण लाइ भॻवान जो नाम वठण लाइ कलाक, लेकिन मन में उहे ई ॻाल्हियूं थी वञनि। सॼो ॾींहुं असां जो बि ॿुधंदा आहियूं, जो बि ॻाल्हाईंदा आहियूं, जो बि सोचंदा आहियूं, पोइ हुन समय बि मन जी सॼो ॾींहुं जी आदत हुन समय बि उहो ई कंदो रहंदो। हिन करे बाबा चए थो जगमुई जगमुई में पंहिंजो समय न वेस्ट कयो, जेतिरो थी सघे बाप खे यादि कयो। हाणे बाबा असांखे अॻियां जे 21 जन्मनि जी कमाई कराइण आहे। हिन समय आत्मा भई चईंदे न हिकु जन्म सुठा कर्म करो त ॿियो जन्म सुठो मिलंदो। माण्हू चईंदा आहिनि हिननि जो जीवन केॾो सुठो आहे, केॾा सुठा कर्म करे आया हूंदा तॾहिं त हिननि जो जीवन सुठो आहे। त उहो पिछले जन्मनि में तव्हां सोचो था कर्म करे आयो त तव्हां बि हिन जन्म में कंदासीं तॾहिं त अॻियां जन्मनि में सुठो जीवन मिलंदो न। त हिन जन्म में अगरि परमात्मा जी मत ते हली करे सुठा कर्म कंदासीं त अॻियां जे 21 जन्मनि में असांखे सुख शांति मिलंदो। हिकु जन्म न 21 जन्मनि जी गारंटी थो ॾे बाबा चए थो कि हिन समय मां आयो आहियां मुक्ति जीवन मुक्ति जो रास्तो ॿुधाइण। सिर्फ़ रास्तो ई नथो ॿुधाए, बाबा असांखे मुक्ति धाम वठी बि हलंदो। बाबा चए थो ॾिसो माण्हू गुरु छो कंदा आहिनि, चवंदा आहिनि गुरु असांखे मुक्ति जीवन मुक्ति जी राह ॾेखारींदो, असांखे मुक्ति ॾियाराईंदो। लेकिन जीवन मुक्ति जे लाइ त उहो चईंदा न आहिनि छो हुननि खे त शांति स्वर्ग जे बारे में पतो ई न आहे। माण्हू हिन समय गुरु कंदा आहिनि, चईंदा आहिनि असांखे मुक्ति खपे मोक्ष खपे त असां इहो गुरु कयो आहे, इहो गुरु असांखे तार ॾे, असांखे मुक्ति ॾियाराईंदो। पर बाबा हिकु प्रश्न था पुछनि, अञा ताईं कंहिंखे मुक्ति मिली आहे? अगरि तव्हां जेको बि गुरु करो था उहो शरीर छॾे छॾे त तव्हांखे मुक्ति जो तव्हांखे बि मुक्ति ॾियारे छॾी। चलो तव्हां सोचो था हुनजी त मुक्ति थी वई, लेकिन तव्हां त रहिजी वियो, तव्हांखे त वठी न वियो, त उहो गुरु कीअं कहलाईंदो? गुरु जो अर्थ छा आहे? गुरु जो अर्थ जो मुक्ति ॾियाराए, असांखे मुक्ति जो रास्तो ॿुधाए या मुक्ति ॾियाराए। पर वो गुरु त खुद ही शरीर छॾे हली वियो, तव्हांखे त वठी न वियो। अञा ताईं चई ॾिठो आहे भई गुरु वियो त पंहिंजे चेलनि खे बि वठी वियो, ये थी न सघंदो। मतलब कि ये जेका बि माण्हू सोचनि था न कि असां गुरु कया आहिनि मुक्ति जे लाइ, कि गुरु शब्द सिर्फ़ हिकु परमात्मा ते ई लॻंदो। हिन दुनिया में माण्हू चवनि था गुरु, लेकिन गुरु जो अर्थ बि नथा सम्झनि। बिना अर्थ गुरु गुरु था चवनि। गुरु अर्थात जो मुक्ति जीवन मुक्ति जे रास्तो ॾेखारे, असांखे वठी बि वञे। परमात्मा असांखे मुक्ति धाम में ख़ुदि वठी हलंदो, आत्मा सभिनि खे, और जीवन मुक्ति जो वरतो हाणे ॾे थो। त हिकु सतगुरु परमात्मा ई आहे, निराकार। ॿियो कोई बि दयादारी गुरु तव्हांखे मुक्ति न ॾियाराए सघंदा आहिनि, न तव्हांखे रास्तो ॿुधाए सघंदा। इन करे बाबा चए थो हर हिकु ॻाल्हि खे असांखे सम्झणो आहे भई असां इहो छो था करूं। अॼु माण्हू अनेक प्रकार जी भक्ति थो करे, अनेक प्रकार जी पूजाऊं थो करे, अनेक प्रकार जा व्रत थो रखे, लेकिन आख़िर हिननि जो असां इहे करूं छो था, हिन सां प्राप्ति छा आहे?
असांजो जीवन में सुख शांति ईंदी, ईअं थींदो उहो थींदो। त अॼु ताईं कंहिंजे जीवन में सदा जे लाइ सुख शांति आई आहे? पर करके थोड़ो समय तव्हांखे लॻंदो, लेकिन सदा जे लाइ त गारंटी न आहे न। हिन जन्म में भी गारंटी न आहे त अगले जन्म जी त पुछणी जी ॻाल्हि ई न। हिन जन्म में भी सदा जे लाइ सुख शांति नथी मिले। त बाबा चए थो कि हमेशा जो भी असां करूं था न, उनजो उद्देश्य हुजणो खपे। कि ॿार स्कूल में पढ़े तो, धीरे धीरे वॾो थींदो, मां ईअं ठहींदमि त हुन रीति पढ़ाई पढ़ंदो। त असां जो भी ईअं वॾे ॿारनि जी भक्ति पढ़ाई आहे, इन माण्हू जो भी सत्संग कीर्तन आदि शास्त्र आदि ग्रंथ आदि पढ़ंदा आहिनि, ये तव्हांजी पढ़ाई है। त भई अॼु जेकी मां पढ़ाई पढ़ी हुन मां छा सिखियो जीवन जे लाइ, ऐं हुनखे मां धारण करे केतिरो, अॼु मां धारण केतिरो कयो, हुनखे मां केतिरो हलियो। त हिन रीति असांखे रोज़ रोज़ जो बि तव्हां पढ़ंदा आहियो ॿुधंदा आहियो, हुनखे उद्देश्य रखंदा करो कि सुठी ॻाल्हियूं मां ॿुधां थी, ताकि मां पंहिंजे जीवन में हिनखे धारण करे पंहिंजे पाण खे परिवर्तन करे सघां। परिवर्तन अर्थात सदा सुख शांति सां। जॾहिं असां सुख शांति ख़ुशियुनि में रहंदासीं तॾहिं त असां ॿियनि खे बि ॾेई सघंदासीं। त पहिरियों मूंखे रहणो, पहिरियों मूंखे शांत रहणो, पहिरियों मूंखे पंहिंजी आत्मा में शक्ति भरणी आहे ताकि मां आत्मा सदा शांत रहे। आत्मा में शक्ति मिलती तभी आत्मा पंहिंजे मन खे शांत करे सघे। आत्मा में शक्ति हूंदी, आत्मा में समझ हूंदी तॾहिं वो पंहिंजी बुद्धि खे भी ठीक रीति उन सां कमु कढी सघंदो। त उहो ई असांखे परमात्मा आत्माउनि खे थो ॾेई शक्ति, असांखे ग्रहण करे पंहिंजे पाण खे पंहिंजे जीवन खे सुधारणो आहे। बाबा चए थो कि सदा माण्हू चईंदो आहे कि असां भॻवान खे यादि था करूं। कॾहिं कॾहिं माण्हू तप कंदो आहे न, मालाएं जपंदो आहे, त कोठे में रही करे कुझु जाप जपंदो आहे, या टंग ते टंग रखी कुझु कुझु चईंदो रहंदो आहे, कंदो रहंदो आहे। या माण्हू जो तपस्या चईंदा आहिनि, तपस्या आहे ॾाढो तप कयूं। तप कयूं अर्थात माण्हू सोचंदा आहिनि न ॾाढो भॻवान जो वेही करे नाम जपई, वाहिगुरु वाहिगुरु चई, राधे राधे कृष्णा कृष्णा ये सभु चई, ॾाढो तप कयूं। अब ये तो सिर्फ वेही करे तप थोड़े करणो। तप जो अर्थ असां तपस्या मतलब शरीर खे, बाबा चए ॾिसो माण्हू शरीर खे हिकु जगह विहारंदो त शरीर खे तकलीफ़ थींदी न। इहो बि त असां शरीर खे दुख ॾियूं था, इहे बि त हिंसा थींदी न। कंहिंखे मारदासीं, कंहिंजो हथ मोड़े रखंदासीं, कंहिंजे हथ कीअं करे रखंदासीं त हुनखे सूर थींदो, त मतिलबु असां हुनखे मारूं था तॾहिं त सूर थो थिए न। त पंहिंजे शरीर खे टंग ते टंग रखी करे ऐं केतिरी देरि हेॾी देरि वेही करे शरीर खे तकलीफ़ थी थिए, सूर थो थिए, बीमार शरीर वेही नथो सघे, त इहे बि असां हिंसा हुन शरीर खे तंग था करूं। माण्हू सोचे थो इहे न ॾाढो तप कई, एतिरा ॾींहं रोटी न खाधई, ईअं कई, त रोटी न खाधी त शरीर खे परेशानी ॾिनी न, त इहो दुख थियो न शरीर। इहे बि ग़लति ॻाल्हि आहे। सदा अगर असां सदा मन में परमात्मा जी यादि रखंदासीं, परमात्मा खे बुद्धि में अगर असांखे सदा परमात्मा जी ॻाल्हियूं यादि रहंदियूं कि परमात्मा मूंखे हिन सृष्टि ते पाठ वॼाइण लाइ कीअं मूंखे शिक्षा सां शिक्षाए ॾिनी, कीअं मूंखे उथणो आहे, वेहणो आहे, खाइणो, पीअणो, संबंध व्यवहार में कीअं अचिणो, हुनजे लाइ बाबा रोज़ जो शिक्षा ॾींदो आहे न असांखे। ये शिक्षा असांजे बुद्धि में हुजणी खपे। त परमात्मा मूंखे कहिड़ी कहिड़ी शक्ति ॾिनी अथई। तव्हां निर्भय आत्मा आहियो, तव्हां सहनशील आत्मा आहियो, तव्हां ॾाढी परखण वारी शक्ति तव्हां सुठी आहे, निर्णय करण जी शक्ति सुठी आहे। त जेका भी बाबा खे केॾा गुण ॾिना अथई, तव्हां सुख स्वरूप आत्मा आहियो, सदा ख़ुशि रहण वारी आत्मा आहियो, सदा शांत रहण वारी आत्मा आहियो। त
तो ये गुण शक्तियों ज्ञान असांजी बुद्धि में सदा याद रहे और मन में परमात्मा जी उन रीति जीवन जिये। ये थी सुठी सुठी तपस्या परमात्मा जी याद में रही करे उनजी तय अनुसार जीवन जीअण ही तपस्या है। एक जगह वेही करे परमात्मा जो नाम जपण तो कुछ न थी तो थोड़ो समय जे लाइ तव्हांजो ध्यान होॾे हली वेंदो। अगर तव्हांजे मन में ॿिया वीचार न हूंदा त वापस सां उहे ई ॻाल्हियूं यादि अची वेंदियूं। असांखे सदा ही परमात्मा उनजी ॻाल्हियूं यादि रहे वो तपस्या करणी। कीअं हलदे फिरदे खाईंदे पीअंदे कर्म करणु। अच्छा मीठी मीठी सिकल के बारे में माता बाप दादा जी याद प्यार और गुड मॉर्निंग रूहानी बाप जी को सभी रूहानी बारन की संजी की रूहानी माता बाप दादा जी याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे हिक रस्ती जे आसन ते मन बुद्धि की व्यारण वारा सच्चा तपस्वी। 12 घंटा तपस्वी सदा आसनधारी होंगे। वो कोई न कोई आसन से लेनी करे तपस्या करने ना दुनिया वाला तपस्वी का उन्हें परंतु बाबा कहे तो ताकि सदा मन में मुझी याद बुद्धि में मुझी श्रेष्ठ मत याद हुई स्थिति हुई महात्मा परमात्मा जी याद में उन्हें जिस मत ते हली करे कर्म कराया थी महात्मा परमात्मा न कटाए त हिन रीति असां सदा परमात्मा जी याद में कर्म कंदा रहींदासीं त सदा ही तपस्या में आहियूं। तो हिन सां ही असां आत्मायूं पंहिंजे मन बुद्धि संस्कार हर कर्मेंद्रियन खे कंट्रोल करे पंहिंजे जीवन में हलंदासीं सदा ही सुख शांति लोगन आहे ॿियनि जे वीचारनि खे पंहिंजे वीचारनि सां मिलाए करे सर्व खे सम्मान ॾियण वारा ही माननीय। पहिरों खां ई ॿियनि जे वीचारनि खे कट न करणो। अगर कोई तव्हांखे कोई विचार ॾे तो उनखे ॿुधो। अगर तव्हांखे ठीकु लॻे थो त पंहिंजो वीचार बि उनजे वीचार सां मिलाए करे हलो। अगर तव्हांखे ठीकु नथो लॻे त पहिरों खां ई हुनखे मना न करो। उनखे चओ हा तव्हांजो वीचार ॾाढो सुठो आहे पोइ हुनखे कारण ॿुधायो। इन सां छा थियो की तव्हां उन्हनि खे मान ॾिनो। तव्हां मान ॾींदव त उहो बि तव्हांखे मान ॾींदो। अॼु असां कंहिंखे मान न चाहे नंढा चाहे वॾा। अॼु नंढा ॿार बि वॾनि जो मान नथा रखनि छोकी वॾा बि नथा रखनि। इन करे सभिनि जी पहिरों राय ॿुधणी खपे नंढा चाहे वॾा। पोइ पंहिंजी राय खे हुननि सां मिलाए करे हलायो त सुठो आहे। अगर तव्हांखे ठीकु नथी लॻे त पहिरों त चओ की हा ॾाढो सुठी राय आहे तव्हांजी परंतु पोइ उन्हनि खे उहो ॻाल्हि ॿुधाए हिन सां उन्हनि जो बि मान रखो उहो बि तव्हांजो मान रखो। अच्छा ओम शांति। बाबा खे यादि करो। ओम शांति।